रमज़ान जा रोज़ा सारा रख भाऊ कलमे वारा, छॾ ॾोह सभई बख्शाए बेकार न घुमो प्यारा, छॾ ॾोह सभई बख्शाए बेकार न घुमो प्यारा। रमज़ान जा रोज़ा सारा रख भाऊ कलमे वारा, छॾ ॾोह सभई बख्शाए बेकार न घुमो प्यारा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम। मां अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। रमज़ान जा रोज़ा मुस्लमाननि जे मथां हिकु अहम ज़िमेदारी आहे। उहा ज़िमेदारी मुस्लमाननि खे संभालणी आहे। इफ़्तार पार्टी अल्हम्दुलिल्लाह इहो वॾो सवाब जो कमु आहे, अजर जो कमु आहे। जेको माण्हू नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको माण्हू इफ़्तारी कराए थो, रोज़ातनि खे रोज़ा खोराए थो, उन जे लाइ अजर अज़ीम आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीउ रमज़ान जो महीनो पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। जिन माण्हुनि, जिन दोस्तनि, जिन मुस्लमाननि हिन महीने जो क़दुरु कयो, एतिराम कयो, उहे माण्हू त कामयाबु आहिनि। पर जिन माण्हू हिन महीने जी इज़त, एतिराम ऐं क़दुरु न कयो, उहे माण्हू नाकाम आहिनि। बारगाह अज़ीज़ में इहा ई दुआ आहे त बक़ाया जेके चंद ॾिहाड़ा बचा आहिनि, अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला बक़ाया रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मौलाना, इहो बि नाज़रीन खे ॿुधायो त जेतोणीकि हिन वक़्तु जेको टाइम आहे वॾी महांगाई अफ़रा तफ़री जो आहे, त अॻे माण्हू रमज़ान शरीफ़ में इफ़्तार पार्टियूं वॾी कुशादा दिली सां कंदा हुया। हिन वक़्तु छा रुझान आहे माण्हुनि जो? हा, हिन वक़्तु जेका महांगाई आहे असांजे मुल्क जे अंदरि, जेको वज़ीर आज़म सौंपियो वियो आहे, इहो पहिरें नंबर ते हीअ आहे त उहो करप्शन उन में तमामु घणी आहे ऐं उन जे अंदरि सदाकत न आहे, काई सदाकत उन में नथी लभे। जो उन असांजे मुल्क जे मथां उन इहो मुसलत कयो वियो आहे त मुस्लमाननि खे असां तबाह कयूं ऐं मुस्लमाननि जी करप्शन करे मुस्लमाननि खे असां कमज़ोर कयूं। ऐं जेका कोरोना जी वबा हले थी, इहो बि हिकिड़ो ढोंग मचायो वियो आहे मुस्लमान खे परेशान करण जो। साईं मोहतरम, हीअ जेको हाणे जेका इहा लैलतुल क़द्र जी राति जेका पाण साईं जिन जो कौल आहे त 21 रातुनि में ॻोल्हियो, त अञा जेके 2-3 रातियूं जेकी मुस्लमान असांजा जेकी अञा इबादतुनि खां रहिजी विया आहिनि, उन्हनि जे लाइ छा पैगाम ॾींदो? अल्हम्दुलिल्लाह, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, लैलतुल क़द्र जी वॾी राति आहे, आम आहे ऐं उनजो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस बयानु फ़रमायो आहे, इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। लैलतुल क़द्र जी राति जेका आहे तमामु अहम राति आहे, हज़ार रातियुनि खां बहितर आहे। जेको माण्हू इन राति में इबादत करे थो, अल्लाह तबारक व तआला उन बहाने जा ज़िंदगी जा गुनाह ख़तमु थो करे छॾे। लैलतुल क़द्र खे कहिड़ी राति में ॻोल्हियूं? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, उहा 21 जी राति आहे। 21 जी राति हुजे, 23 जी राति हुजे, 25 जी राति हुजे, 27 जी राति हुजे या 29 जी राति हुजे, इन राति में तव्हां लैलतुल क़द्र खे ॻोल्हियो ऐं इन में तव्हां घणी इबादत कयो। साईं, इहो बि नाज़रीन खे ॿुधायो त जेतोणीकि इफ़्तार जेका जो अहतमाम माण्हू घरनि में बि कनि था, मुख़्तलिफ़ पंहिंजे बैठकुनि ते बि कनि था, मसाजिद में इफ़्तारी जो जेको अहतमाम कयो वञे थो, इन जी इफ़ादियत छा आहे? इफ़्तार पार्टी जो असुलु जेको हुकुम आहे शरई, त उहो मस्जिद में कयो वञे। जंहिं जॻह ते इबादत कई थी वञे, उन जॻह ते मुस्लमान गॾु था थियनि। ओताकुनि में कराइणु या घरनि में कराइणु इफ़्तार पार्टी, इहो सही न आहे, मुनासिबु न आहे। मुनासिबु तरीक़ो हीअ आहे त माण्हू मस्जिद में कराए इफ़्तार पार्टी। जेको उमूमी तौर ते बि जेके इफ़्तार जो अहतमाम मसाजिद में वॾे माना जेको अहतमाम सां कयो वेंदो आहे, त उनजो छा फ़ाइदो आहे? अल्हम्दुलिल्लाह, एतमाम करणु तमामु सुठो अमल आहे। उन में मुश्तरिका मुस्लमाननि जो इश्तराक हूंदो आहे, याने मुख़्तलिफ़ माण्हू उन में हिसो वठंदा आहिनि। को खारकू खणी ईंदो आहे, को कहिड़ी शइ खणी ईंदो आहे, को कहिड़ो फ्रूट खणी ईंदो आहे। इन में सभिनि जो इफ़ादो ऐं फ़ाइदो आहे। इफ़्तारी जे लाइ सुन्नत तरीक़ो छा आहे? उनजो जेका इफ़्तारी माण्हू छा सां करे रोज़ेदार? हा, अल्हम्दुलिल्लाह, इहे अहम सुवाल आहिनि। इफ़्तारी जो हुकुम आहे त माण्हू खारकुनि सां इफ़्तारी करे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर करे इफ़्तारी खारकुनि सां कंदा हुआ ऐं खारकूं बि 21 तरीक़े सां खाईंदा, यानी 21 हुजे, हिकु खारक हुजे या 3 हुजनि या 5 या 7। अक्सर करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 खारकूं खाईंदा हुआ या 5 खारकूं खाईंदा हुआ। इहो तरीक़ो आहे। जे हाणे जेको आहे 5 ॾींहंनि खां पोइ जेको आहे इम्कान आहे ईद ईंदी ख़ैर सां, त ईद ते हिकु मुस्लमान खे ख़ासि करे कहिड़ो एहतमाम करणु घुरिजे?
अलहमदिल्ला ईद नमाज़ मुस्लमाननि जे मथां वाजिबु आहे। ईद जे ॾियारे मुस्लमाननि जे मथां हीअ शइ लाज़िम आहिनि त गुस्ल करे कपिड़ा पाक ऐं साफ़ पाए ऐं अतुर अंबीर हणी करे मस्जिद जे तरफ़ अचे या ईदगाह जे तरफ़ अचे ऐं जॾहिं अचे त रस्ते में तकबीर हणंदो अचे, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इन शइ जो एहतमाम तमामु ज़रूरी आहे। ऐं चूंकि हीअ ईद उल फितर आहे, ईद उल फितर खां अॻु में फितरो कढियो वेंदो आहे। फितरो ग़रीबनि में, मिसकीननि में, मदारसनि में, तुलबा में तक़सीम कयो वेंदो आहे। इन शइ जो एहतमाम तमामु ज़रूरी आहे। साईं मौलाना जेको फितरो कढणु आहे उहो तक़रीबन कंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे? फितरो उन्हनि जे मथां वाजिबु आहे जंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे। जेके ज़कात ॾियण जा मुस्तहिक़ आहे उन्हनि जे मथां फितरो ॾियणु वाजिबु आहे, उहो ज़रूरु फितरो अदा करे। फितरो हिन वक़्तु केतिरो जेको आहे बीठो आहे? हा, फितरो अदा कबो आहे जेको इंसान रोज़ा रखे थो ऐं रोज़नि में कमी कोताही थी वई, गिला गिबत थी वई, कूड़ ॻाल्हाए, फितरो अदा कंदो उनजी उहा पुराई थी वेंदी। ऐं फितरे जी रक़म हिन वक़्तु 100 रुपयो मुक़ररु आहे। फ़ी माण्हू ते 100 रुपयो आहे, 100 रुपयो अदा करे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो सचाई न्यूज़। जज़ाकल्ला। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।